बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तो मेरा को सास सिंधी अदबी संगत पारां थाना बुला खान जे प्रेस क्लब में असांजे इन ते रखायो वियो आहे साईं मरहूम रसूल दर्स। उन खां अलावा असांजे कोस्तान जी ॿी शख़्सियत दुरमोहन पालारी, जेको तारीख़ी ॼाण सां गॾु तमामु वॾो पारखू हो। साईं रसूल बख्श दर्स हवाले सां ॻाल्हाईंदा हलंदासीं त साईं रसूल बख्श दर्स सां असांजी काफ़ी टाइम खां तक़रीबन ॿियनि जो त काफ़ी दोस्तनि जो काफ़ी पुराणो वास्तो हूंदो। असांखे 15 खां 18 साल थी विया हूंदा जो साईं सां विरात थी कुझु दोस्तनि जे थ्रू। उते अजीत शर्मा हूंदो असांजे बुला खान जो, उतां माइग्रेट करे वियो हुते जेपीर में। असांजो नालो साईं ॿुधलु हूंदो पर मुलाक़ात वेझराई बि कोन हूंदी। मुंहिंजे वाल साहब जी पुराणी मुलाक़ात हूंदी, मुंहिंजे वाल साहब वटि काफ़ी देर टाइम रहियो गॾु हुननि सां। ऐं मिलण वियुसि कचहरी में ॻाल्हि ॿोल थी असांजी। उते जॾहिं तारीफ़ कराए मुंहिंजी तूं मेमण आई, पाण चई मेमण आई, मुंहिंजी मेमण आहियां कहिड़े मेमण आई, थोरो तारीफ़ थियो पोइ थी वाल साहब तव्हां सुञाणा थो, माना एतिरी हुन ॼाण, एतिरी हुन सुञाणप। पोइ उनजे वाल साहब सुञाणप हुई 1978 जी 80 मिलिया थी 2005 में। 25-30 साल जी पुराणी ॻाल्हि हुनखे यादि हुई जो माना सुञातो बि सही हुन हवाले सां। जीअं साईं सिधी ॻाल्हि कई त माना नस्ल जे हिसाब सां ख़बर पई कहिड़े नस्ल जो आहे, कहिड़े माण्हू जो आहे, कहिड़े जो औलाद आहे, त उन हिसाब सां ख़बर पई थी हुनखे। त हुनखे ॼाण वधीक हूंदी हुई। उनखां अलावा इल्म ॼाण हुई, पाण टीचर बि रहियो। उन खां पोइ असां वेझराई में असां कोसार वेलफेयर ट्रस्ट तरफ़ां सां हुते कैंप लॻाई मेडिकल जी। त उन में असांजी वधीक वेझरा थी। सो संदसि फर्ज़ंद हुआ, सारंग हो, ॿिया छोकिरा सां गॾु हुआ, और उन सां वेझरा थी असांजी ज़्यादा या वधीक। उते असांजो साईं सां मुलाक़ात थी त माना साईं तौर सां एतिरो गुरबु ॾिनो असांजे कैंप जे हवाले सां ऐं आम पब्लिक जे हवाले सां। उते अवेयरनेस पैदा करणु, माण्हुनि में मुख़्तलिफ़ ॻोठनि वेझा ॻोठ वारनि में जो ॼाण ॾियण त अचो दाख़िलु थियो, हुनमें अची करायो, पंहिंजो इलाजु करायो। उन सां गॾु वरी जेके संगत सां गॾु उते डॉक्टर गॾिया, उते ॿिया साईं शेख साहब शायदि उते आया, उन आया मौजूदु हुआ। त साईं उन टाइम ते ॿ टे ॻाल्हियूं तारीख़ी किताब कयो अथई। त साईं तक़रीर करायासीं। तक़रीर कोस्तान जे हवाले सां असांखे ॾाढो ॼाण न मिली असांखे। साईं उहो कचरियूं थींदियूं मुख़्तसर साईं सरदार रविदास गॾिजी असीं या शेख मुस्तफ़ा गॾिजी असां काफ़ी दफ़ा वियासीं, मुलाक़ात थी असांजी गॾिजी कचरियूं। पर मुख़्तसर 15 मिंट अधु कलाक जे असांजी कचरी थींदी, ज़्यादा असांजी कचरी कोन थींदी। उन ॾींहुं असांजे महिल ज़्यादा असांजो टाइम गुज़रियो साईं सां, सॼो ॾींहुं सुबुह जो 9 खां वठी शाम जो 5-6 ताईं टाइम गुज़रियो। त एॾी ॼाण सां मिली ऐं साईं वॾो कुझु ॼाणू हो। अहिड़े नमूने सां असां ख़िराज पेश कयूं था, असां सलाम था पेश कयूं। अहिड़ा असांजा कोस्तान में तमामु घटि आहिनि असां वटि अहिड़ा माण्हू, ऐं वेरिली पैदा थियनि था, अहिड़ा कोन्हनि। अहिड़े नमूने सां असांखे दुरमोहन पालारीअ हिकिड़ी तारीख़ शख़्सियत हो। मुंहिंजो वाल साहब जो क्लास फेलो बि हुयो ऐं तमामु नफ़ीस। जॾहिं मुलाक़ात थींदासीं चाचा साहब सां ॻाल्हाईंदासीं, चाचा साहब असां भाइटियो करे सॾु कंदो असांखे, ॾाढो शफ़क़त ईंदो हो। वाल साहब मल खान पालारी हो तारीख़ी शख़्सियत हुई। असां 2-3 दफ़ा हुन सां इंटरव्यू करण ईंदासीं, तक़रीबन साईं सां मुलाक़ात थींदी हुई। ऐं उन हुई असांजी मुलाक़ात ॻोठरा जे हिसाब सां थींदी रहंदी। त कोस्तान जे हवाले सां असां ॾिठो त सिंध जे हवाले सां ॼाण हूंदी हुई, तक़रीबन सुठी हूंदी। पर कोस्तान जे हवाले माना हद खां वधीक ॼाण हुई, की अहिड़ी पॉइंटूं हूंदियूं ख़बर कान पवंदी। ऐं नाज़ साहिब सां गॾु वियासीं, हिकिड़ो ॿ दफ़ा इंटरव्यू करण हुन सां गॾु, कलाक असां इंटरव्यू हुन सां कयो असां। ऐं मुख़्तलिफ़ ॼाण माना कोस्तान जे चपे चपे ई, न सिर्फ़ु थाणे बुला खान शहर जी ॼाण हुजे या सरी जी ॼाण हुजे या मोल जी ॼाण हुजे, न टिको भाड़नि दुरेची माना आख़िरी कुंडत ताईं माना असांखे ॼाण मिली हिन मां। त वरी वॾड़नि जूं ॻाल्हियूं हुआ, पुराणे टाइम में उथंदे वेंदा हुआ, हे माना असांखां ॿई जेका शख़्सियतूं असांजी हुयूं, हिकिड़ी त चवंदो त खज़ाना हुआ, हिकिड़े क़िस्म जा असांखां विछड़ी विया आहिनि। उन लाइ असां अफ़सोस करण सां कुझु बि न करे सघिजे, हिकिड़ी सभिनी वञिणो आहे। पर अहिड़ा शख़्सियतूं असांजा मुश्किल सां पैदा थींदियूं।